मोहब्बत मीरास असांजे। विठल तूं ईअं कर जो पाण सां गॾु हमराह वठी वञ ऐं राति जे पेट में बोरचीअ खे ख़तम करे छॾ। सोभारो जीअं सुबुह जो जागे त उनखे बोरचीअ जो लाश मिले। कोशिश कंदुसि रेस, पर हुननि ॿ टे हमराह पहिरें ते बीहारे छॾिया आहिनि। हाणे तूं मूंखे रुगो इहो ॿुधाए त हिकिड़े बोरचीअ लाइ सॼी राति केरु जागी पहरो ॾींदो? जेके बि सोभारे बोरचीअ जे पेरे लाइ हमराह बीहारिया आहिनि न, उहे राति जो पाण ई निंड पइजी वेंदा ऐं जीअं ई हू निंड कनि त तूं वञी बोरचीअ खे निंड में निंड ॾेई अचिजांइ। हितां तूं पाण सां गॾु कुझु हमराह वठी वञजांइ ऐं ॾिसजांइ जेकॾहिं पहिरे वारा सुजाग आहिनि त उन्हनि खे उतां पादर हणी कढजांइ। हर हाल में सुबुह साण सोभारे खे बोरचीअ जो लाश मिलणु घुरिजे। वॾो आयो आहे, बोरचीअ खे वठी वञी बचल जे साम्हूं बीहारण वारो, पर हुनखे इहा ख़बर ई न आहे त करम खान जो कहर छा थींदो आहे। अपो करम खान इन बोरचीअ खे मारण जी पूरी पूरी कोशिश कंदो। इन करे मां चवां थो त पहिरे ते अहिड़ा हमराह बीहारजां जीअं हू अचनि त ऊथ वारा पादर खाई वापसि हलिया वञनि। रेस, करम खान हिते अचण जी ग़लती कोन कंदो। हा, बाक़ी रस्ते ते हमिलो करे सघे थो। उनखे मां मुंहुं ॾेई वेंदुसि। तूं रुगो अॼु राति पूरो पूरो ख़्यालु रखजांइ। लापरवाही थियणु न घुरिजे। सिर्फ़ हिकिड़ो चकर सांवल ऐं पंहिंजे न्याणीअ जे साम्हूं पंहिंजी बेगुनाही जो सबूत ॾियां। पोइ न करम खान खे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। रेस, इहो करम खान जेसि ताईं न मरंदो न त असां सुकून ऐं साह न खणी सघंदासीं। तमामु जल्द न करम खान खे हुनजे अंजाम ताईं पहुचाईंदुसि ऐं उनखे ॿुधाईंदुसि त सोभारे जी सट दुश्मन उते जो उते चट। हो अच त ॿुधायां तोखे सुहिणा प्यार कीअं कबो आहे, मोहब्बत हीअं कबी आहे। तूं चुप कर मितेरी। जे अञा तव्हां ॿिन्हिनि जे विच में जंग रहियलु आहे त ॿुधाए, पोइ इहा कोॾी असां ॾिसी पोइ दुकान ते वञूं। अदा ख़बर जेकॾहिं न मलाखड़े ॾिसण जो इरादो अथई त पोइ यार मां त पंहिंजा पेर ड्राहियां। जेकॾहिं माई अमीरा हिते अची वई, पहिरीं त तोखे पट ते हणंदी, पोइ मूंखे, पोइ भाॼाई मितेरी सां संदूरो हणंदी। मां हुन सां रोज़ मलाखड़ो कंदी आहियां। अॼु हुन सां तव्हां मलाखड़ो कयो ऐं मां वेही तमाशो ॾिसंदसि। अदा जल्दी कर त दुकान ते हलूं। हीअ माई अमीरा खां असांखे बि कुटराईंदी। मुड़ुस त केॾो कंधार आहीं, माई अमीरा खां तो ड्रिजी। मितेरी ईअं दुआ कर, ईअं त मां असुल कंधार मुड़ुस आहियां, बाक़ी हिन माई अमीरा ते मूंखे अहिड़ी थी कावड़ चइजो। अदा ख़बर मतां भाॼाई मितेरी जे चवण ते लॻो हुई, पोइ हॾ न मिलंदी हॾ सां। हा, इहा ॻाल्हि आहे छा? हा अदा, जंहिं माईअ फोग फ़कीर जो रत ई साड़े छॾियो आहे, उहा तोखे मूंखे छॾींदी? ॿुधाए मूंखे, तूं कंदे हुन सां मुक़ाबिलो? मितेरी अदो लीमो सही थो चवे। हाणे मानी ॿधी ॾे त असीं दुकान ते वञूं।
मैं तेरी या त तोखे शाबाश आ न त फोग फ़कीर खे ॾिसी थी दोल मां ॾोकलो थी वियो आहे। भाॼाई तूं बि न माई अमीरा खां थोरो परे परे रहंदी कर। मां चवां थी हाणे तव्हां हितां वञो न त वेंदे फोग फ़कीर खे दाह ॾेई वञो ऐं हुन सां छिके ॻाल्हाइजो त छो असां अची अमीरा मां फाथा आहियूं। जेकॾहिं फोग दाह वरनाए थो त ठीकु आहे ऐं जेकॾहिं नथो वरनाए न त पोइ असां मथां मयार लथल हूंदी। सुभाणे जेकॾहिं मां कावड़ में अची हिन अमीरा जो मथो फाड़े विझां न त फोग फ़कीर घटि में घटि ईअं त कोन चवंदो न त पहिरियों मूंखे कोन ॿुधायो तव्हां। ठीकु आहे भाॼाई, जे तोए हो इरादो कयो आहे न त पोइ दुकान ते वेंदे वेंदे माई अमीरा खां भाॼाई अच्छा डुंडा पटराईंदा वेंदासीं। अदा ईअं सम्झ त सरहद ते हली दुश्मननि सां जंग विड़णी आहे। इन में कोई शक बि न सम्झ छो त इहा माई अमीरा असांखे पंहिंजो वॾे में वॾो दुश्मन थी सम्झे। यार गुलाब खाना मूंखे लॻे थो त ज़हूर न टाए वियो। यार पीराणा जेकी मासा त मूंसां ॻाल्हि कई आहे न सच पुछी त उहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि में लॻी। कहिड़ी ॻाल्हि कई? इहा ॻाल्हि करम खान खे सभिनी मां ख़ौफ़ आहे। हिकिड़े पासे सोभारे जी दुश्मनी ऐं ॿिए पासे बचल खान ऐं टे पासे तव्हां मां ऐं मूं मां ख़ौफ़ अथसि। इन जे करे करम खान जाॾे बि वञे थो न कंहिंसां बि बाबा हक़ीक़त कोन थो करे। गुलाब खान इहा ॻाल्हि मां बि सम्झां थो त करम खान हींअर चइनी तरफ़नि खां दुश्मनीअ में क़ाबू आहे। गुलाब खान करम खान इहे सभु दुश्मनियूं पैदा करण वारो पाण अथई। मां बि ॼाणा थो यार पीराणा हिन ॻोठ में अमुन तेसि ताणी कोन थींदो जेसि ताणी इहो ज़ालिम करम खान न मरे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी सर, करम खान में हथु विझण वारो सिर्फ़ु ॾातू अथई ॾातू। ॿिए कंहिं में बि एतिरी ज़रूरत न आहे ऐं सभु हुन खां रवाइनी था। जेकॾहिं करम खान खे लेटाइणो आहे न त गुलाब खान तुंहिंजो असांखे साथ खपे। घबराए न पीराणा, मुंहिंजो पूरो पूरो तव्हां सां साथ आहे। अलाह कंदो हिकु न हिकु ॾींहुं इहो ज़ालिम ज़रूरु ख़तमु थींदो। ॾिसजांइ तूं। बाबा अरे मुंहिंजी अम्मा। बाबा खुश आयो ता? हाँ बाबा तू भी खुश है? मां भी खुश आया। अरे तू भी बाबा के तो सफा में सारे चले तो ना ना बाबा कौन सारे हली हली ठायो वे बाबा वे अम्मा खुश तो आयो ना ता बाबा। अमड़ तू भी खुश आनी अम्मा मुझे? जी बाबा असां खुश आहियूं। तव्हां ठीकु आहियो? बाबा तव्हां पहिरियों दफ़ा असांजे घर आया आहियो, मानी खां बग़ैर न छॾींदासीं। अम्मा सिक लगी चयमि त तव्हां वटो थींदो वञा। बाबा कमाल करे छॾियो अथव मुंहिंजी अम्मा। तव्हांखे मुंहिंजी सिक कोन थी लॻे? इन में असांजो को बि ॾोह न आहे बाबा। तव्हांखे त ख़बर आहे सामल जी इजाज़त खां सवा असां ॿई घर खां पेर बि ॿाहिरि न आहियूं रखंदियूं। दुश्मननि जे ताननि सफ़ा मूंखे रोआरे छॾियो आहे। सावल खे मञायो छो न थियो त घर अचे? सावल खां सवाइ ऐं तव्हां ॿिन्ही खां सवाइ बाबा मुंहिंजो घर त कब्रिस्तान जो ॾेख थो ॾे। कब्रिस्तान जो बाबा जंहिं वक़्त बि घर में कदम रखा थो चारों तरफ वीरानी वीरानी थी नजर अचे। बाबा सच ॿुधायां इन करे मां घर वींदो ई न आहियां। उतां किथे रहंदो आहे बाबा। घर थो वञा तो खाली घर ॾिसी असु हाउ थो फाटे। सावल खे मञायोसि बाबा, सम्झायोसि, चयोसि त घर अचे
पर जेकॾहिं हू सम्झे थो त ॾोही मुंहिंजो बाबो आहे त पोइ ठीकु आहे, मां हुन खां हथ ॿधी माफ़ी वठण लाइ तयारु आहियां। मां तव्हां सम्झायोसि। न बाबा, असांखे शर्मिंदा न कयो। माफ़ी वठण जी ॻाल्हि करे बाबा असांखे गुनाहगार था कयो। ईअं न चओ तव्हां। बाक़ी हा, सामल अचे असां हुनखे सम्झाईंदियूंसीं, हुन सां इहा ॻाल्हि कंदियूंसीं। बाबा रुठो त घर खां हो न, घर मां निकिरी आयो। हुनजो मतिलबु इहो आहे त ओता कता भेरो बि न भॼे, ज़मीन ते बि न अचे। उन ॾींहुं मां वियोसि, मन ज़मीन ते ई हुजे उते ई ॾिसी अचांसि, पर मां ख़बर पई चयो त हिते बि कोन थो अचे। हाणे त जेतिरा माण्हू तेतिरा वात। अमा हर को मेणा थो ॾे। चवनि था त आख़िर ॿिन्ही जे विच में कहिड़ी ॻाल्हि थी आहे जो सावल घरां निकिरी आयो आहे? ॻाल्हि छा आहे? बाबा सही, असां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदासीं। इंशाअल्लाह असां ॿई कोशिशि कंदियूंसीं। सावल मञी वेंदो, तव्हां दिलजाए कयो। हा मां हाणे मां हलां थो, पर सावल खे मञाइण तुंहिंजी ज़िमेदारी थी। अम्मा तुंहिंजी इहो पंहिंजे बाबे जे मथां एहसान कजां, उनखे मञाए घर वठी अच। बाबा ख़ुशि हूंदी तुंहिंजी अम्मा। हाणे बाबा मां हलां थो। ठीकु आहे बाबा। ढोलू, हे ॾिस मां तुंहिंजे लाइ मानी खणी आई आहियां। सच में तेरी तो असांजे लाइ मानी आंदी आहे? ढोलू मां तोखे छा चयो? मां चयो मतेरी के असां को थवा आराम नहीं दई। हाणे ॾिस बहानो करे मानी खणी आई असांजे घर में। हा ढोलू, ख़बर चए पियो त अॼु खां पोइ वाट अलाह जी मानी ॾींदी कर। सो मां घणो ई सोचियो त ॻोठ में अहिड़ो कहिड़ो माण्हू ग़रीब आहे जंहिंखे वाट अलाह जी मानी ॾियां। घणो ई सोचण खां पोइ बसि तव्हां ई ॿई मूंखे यादि आयो। तव्हां खां वधीक लाचार ऐं ग़रीब केरु थो थी सघे? पोइ तव्हां ॾे मानी खणी आयसि। चवी छा थो? असां को वधीक तो तव्हां बुखिया हो, तूं असांजे मानी खणी आई। इहा मानी पाण खाई छॾ। जे इहा ॻाल्हि आहे त हेॾे ॾे मानी। तव्हांखे ज़रूरत नाहे त कंहिं ॿिए ग़रीब खे वञी ॾियां। हरू भरू पंधु कयो आहे। हाँ 2-3 मिनट वात के बंद न पियो करे सगी। या पो करियां मानी खाई वठूं। हाणे केर पचाईंदो मानी? हूं समझो को असांजे लाइ सिक लॻो अथसि तॾहिं मानी खणी आयो आहे। मूंखे कहिड़ो ख़बर असां कहिड़ी बुखियो सम्झी पोइ असांजे मानी खणी आयो आहे। कहिड़ो असांजूं हिते माड़ियूं लॻियूं पियूं आहिनि या ज़मीनुनि जा वाटर आहिनि जो असांजी सिक लॻंदो त असां वणींदी? हुननि जा कहिड़ा ज़मीन जा वाटर आहिनि, ज़मीनूं अथनि। बाबा कुझु बि थिए न, इहे अलाह जे नाले ते ॾिनल टुकर असां न खाईंदासीं। इहो असांजो हक़ न आहे। इहो तव्हांजो हक़ आहे न, उहो खामनि। असां इन सतह ते न पहुताऊं जो अलाह जे नाले ते टुकर उहो असां खाऊं। उहो ॿियनि जो हक़ आहे। पोइ उथ मानी ठाहे। तूं मुंहिंजो नौकर आहीं, पघार थो ॾियां पंहिंजी। उथी हाणे मानी ठाहे। जेको चवंदो अथई उहो करणो पवंदुई। हा उहो सुविञाए वेठो ई छा? मां तुंहिंजो मामा जो वॾो, मां तो नौकर आहियां। मामा मानी अचे थी अगर ख़राब हुआ मोटाए दे। पाण त करे मुर्गी चाहे ई कान। अॼु मुर्गी खणी आई तेरी। पर पता यो मुर्गी मरी वियो हूंदुनि तने पाण न खाधो तोने हिलाल मुर्गी तो खाराईंदी मते। राणा सुभाणे यार जी ख़बर पवंदी। जेका खॾ हिन असांजे लाइ खोटी आहे न, उन ई खॾ में दफ़न न कयोमांसि न त ॾातू न आहियां मां।
दादू वो वक्त खाई वे जो तू मुखे दफन कंदे हाणे तोखे दफन करण जो वक्त अची वियो आहे। तोखे मुता फुलो जाई सादिक खान ॻाल्हियूं भले साईं ते थींदियूं उते सभई अछा कारा पाण ई पधरा थींदा। तुंहिंजी भलाई इन में आ हींअर जो हींअर वञ बचल खान जे पेर ते हथ रखी वञी माफ़ी वठीसि ऐं पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाईसि। ईअं न थिए जो सुभाणे सॼे ॻोठ जे साम्हूं वेठो बदनाम थी। वीराणा सुभाणे सॼे ॻोठ जे साम्हूं कंहिंजी इज़त किरंदी ऐं कंहिंजी इज़त बचंदी इहा ख़बर तव्हांखे उते ई पवंदी। इन जो मक़सद त सुभाणे फैसले में अचण जो तुंहिंजो इरादो आहे ई कोन। फैसले में ईंदी मूंखे त कोन थो लॻे सॼो ॾींहुं कूड़ो आई तूं छा फैसले में ईंदे? सुभाणे हर हाल में मां फैसले में ईंदुसि। मता तव्हांखे इहा भुल हुजे त इहा सादिक फैसले में न ईंदुसि मां फैसले ते। फैसले में तव्हां ॿिन्ही खे रुसवा ख्वार करे तंहिंखां पोइ ॻोठ छॾे हलियो वेंदुसि। मां बि ॾिसां थो तव्हां ॿई सुभाणे मुंहिंजो छा था बिगाड़े सघो। तूं खान ॻाल्हि सम्झ में अची वई चोर बि पाण पका ई ॾिस कहिड़ी थो करे। यार मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हिन पंहिंजे दिलि में छा सोचियो आहे। चोरनि वारी पकाई सिखी वियो आहे पिराणा। आख़िर ताईं बि ॾिसजांइ या पकाई छॾींदो कोन। जॾहिं फाहो पवंदुसि न गिचीअ में तॾहिं बचल खान जे आॾो बाहूं ॿधी बीह रहंदो चवंदो त मूंखां ग़लती थी वई आहे माफ़ कयो। मां इंतकाम जी बाहि में अंधो थी वियोसि ईअं चवंदी बचल खान खे। दादू खान थी सघे थो ईअं करे पर दिलि में अलाए कहिड़ो इरादो अथसि। पर दादू खान पीराणो जंहिंजो खणे पेर तुंहिंजो ख़ुदा करे खेर ॾिसूं त इहो मंडो केतिरा ॾींहं थो खेड़ीअ में घुमे। केॾो बि न टाए चोर त आहे न पिराणा। काॾे वेंदो जॾहिं भले साईं ते हथ रखणो पवंदुसि। फ़कीराणी ॿेड़ी चई त मां तोखां हथ ॿधी माफ़ी वठां या चई त भलो साईं खणी अची तुंहिंजी झोलीअ में विझां या अञा चई त को ॿियो वास्तो विझां जंहिंखे तूं मञींदी हुजे। पर असां ते हिकिड़ो कुर्ब कर। इहे लुड़ फसाद छॾे असां सभिनी खे प्यार ऐं मोहबत सां हिन घर में रहणो ॾे। छो अची सभिनी जे लाइ आज़ार पैदा कयो अथई। ख़ैर त हिन मोए खे थियो छा ऐं छिते कुते खाधो अथई छा? हे ॿई जेके चिॿा आहिनि न इहो लीमो ई ख़बर मूंखे ॾिनी अथनि दात तुआरी माई असांजे लाइ आज़ार पैदा करे। भले वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे। उन्हनि जेका बकवास कई तो ॿुधी वरी सही हाणे तूं वरी मूंखे सम्झाइण आई वई। हया को न अथव। अमा वो बकवास नथा कनि बिल्कुलु सही था चवनि। तो हुननि जो छा मुंहिंजो ई सोरठ जो बि जीवन हराम करे छॾियो आहे। हाणे तूं ई ॿुधा काॾे वञूं असां किथे रहूं जिथे सुकून हुजे। ॻाल्हि तूं ॿुध जेकॾहिं तोरी ही माई वात न हणंदी सब्र सां सॼे घर जो कमु कंदी पोइ आऊं छिती थी आहियां जो हिन सां लुड़ कंदुसि चो कंदुसि। पुफी मूं तौबा कई मुंहिंजा ॿई हथ कननि में। अॼु खां पोइ मां न को तोसां ॻाल्हाईंदमि न को तूं मूंसां ॻाल्हाइजां। पर जेकॾहिं तो मूंसां ॻाल्हायो तॾहिं बि मां तोखे का बि वरंदी कोन ॾींदसि। ॿुधई अमा सोरठ छा चयो? मां इहे नथी चवां अब्बा मां इहे नथी चवां त ही वात न हणे सॼो ॾींहुं बक बक लॻी पई हुजेसि पर घर जो कमु बि त करे न। बसि मूं इहो फ़ैसिलो करे छॾियो आख़िरी फ़ैसिलो। हाणे हिन घर जो कमकार मां ई राणो कंदासीं। तव्हांजो रुगो इहो कमु हूंदो त खटुनि ते वेही रुगो लुड़ कयो हणी मोचड़ा हिक ॿिए खे धून सुॼायो। बाबा तो वारो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे पर इन शर्त ते त अम्मा लुड़ न कंदी। ॿुधो 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 मूं लुड़ खां बस कई पर मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। ही छोकिरी सॼे घर जो कमकार कंदी पोइ आऊं लुड़ छो कंदुसि?
जेकॾहिं हिन कमु न कयो पोइ त मुंहिंजो हक़ आहे हिन खां वधीक लोड़ कंदुसि। हा करे ॾेखारींदुसि। ॾिठी वरी नई फिल्म ठाही वरी कंदी ॿियो आज़ार। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम सलाम मिठल। ख़ैर लॻो पियो आहे मिठल। असां ते जेको ॾुखियो वक़्तु हो सो गुज़री चुको। हाणे वारो आहे न करम खान जो। ऐं हाणे तूं इहो ॿुधाए त करम खान हाणे कहिड़ो इरादो पियो रखे? करम खान फ़िलहाल ख़ामोश थी सघे थो ऐं हो तव्हां सां ठाह करणु थो चाहे। ठाह जूं सभु वाटूं बंदि थी चुकियूं आहिनि मिठल। हाणे इहो करम खान रहंदो या मां रहंदुसि। भला बोरचीअ खे कॾहिं था सांवल जे अॻियां हाज़िर कयो? बोरचीअ खे मूं ख़तमु करे छॾियो। हुन गद्दारी कई मूंसां। गद्दार खे गद्दारी जी सज़ा मिली वई। सुबार खान इन खां पहिरियां जेकर तव्हां बोरचीअ खे सांवल जे साम्हूं पेश कयो आहे न त तव्हां जे मथां लॻल इल्ज़ाम ख़तमु थी वञनि। इन सां को फ़र्क़ु नथो पए मिठल। मूं ते जेके इल्ज़ाम लॻणा हुआ से लॻी चुका। हाणे इल्ज़ाम मिटाइण जो वक़्तु न आहे। हाणे पलांद जो वक़्तु आहे। पलांद जो। बाबा साईं चांहि सां तव्हांखे बिस्कुट बि आणे ॾियां? मूंखे त ज़हर लॻंदा आहिनि। असुल चांहि जो मज़ो हलियो थो वञे। जेका चांहि जी पतीअ जी ख़ुशबू आहे न हिकु ॻाल्हि ई आहे। बाबा साईं मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो। तव्हां हर शख़्स सां तमामु भलो हलिया आहियो। पोइ बि हर उहो माण्हू जंहिंसां तव्हां भला हलिया आहियो तव्हांजी शिकायत छो थो करे? खणी जो करम खान जी माण्हू साम्हूं इज़त कनि था पर बाबा साईं पर पुठ माण्हू उनजी गिला था कनि। गिला वाह करम खान वाह। आखिर नमुड़े पंहिंजी चाल खेॾी वई। वाह मां तोखे सम्झी न सकियुसि ऐं मुंहिंजो घर ई वीरान करे छॾी। हाँ वॾो को ज़ालिम माण्हू आहे करम खान। वॾो ज़ालिम। जॾहिं मां पंहिंजो घर न संभाले सकियुसि त पोइ ॿियनि घरनि जो चङो मुड़ुस मां कीअं थो छॾाए सघां? मालिक तूं माफ़ कर। हिन गुनाहगार बंदे जे मथां पंहिंजो रहम कर मालिक। हिन घर जूं ख़ुशियूं खे वराए ॾे। तोखे तुंहिंजनि प्यारनि जो वास्तो आहे। मां गुनाहगार आहे ॾाढो। हिन गुनाहगार बचल जी दुआ क़बूल कर मुंहिंजा अल्लाह। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी